सही सब खां पहिरीं मां हाफ़िज़ अहमद खान की गुज़ारिश कंदुसि तो उहे सिंध जी सूखड़ी अजरक मोहतरम जनाब अलहाज इमदादुल्लाह फलकोटो साहिबन खे पंहिंजे हथनि सां पाराइनि। अदाबी हुजे उन खां बाद में मां पंहिंजे हथनि सां माइक खे छॾे करे हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक आबिदुल्लाह साहिबन खे अजरक पाराईंदुसि सिंध। मां साईं हाफ़िज़ साहब तव्हां वेहो मां साईं हाफ़िज़ साहब खे गुज़ारिश कंदुसि त असांजे सरदार मोहतरम मोहम्मद खान सियाल साहिबन खे सिंध जी तोहफ़ो अजरक पाराए। उन खां बाद साईं साईं हाफ़िज़ साहब खे गुज़ारिश आहे त असांजे मोहतरम जनाब वसीम खान सियाल साहिबन खे सिंध जो तोहफ़ो अजरक पाराए। साईं ग़लती माफ़ कजो। हाणे मां हाफ़िज़ यासीन खे गुज़ारिश कंदुसि त शाइर इस्लाम हज़रत मौलाना फारूक अहमद बिरोही साहिबन खे अजरक पाराए। उन खां बाद में हाणे मां हाफ़िज़ यासीन जन खे सिंध जो तोहफ़ो अजरक साईं गुलाम कादिर उलुर साहिब खे पाराए। साईं गुलाम कादिर उलुर साहिब शाइर इस्लाम ऐं साईं शाइरी में मुंहिंजो उस्ताद भी आहे। मां साईं हाफ़िज़ अहमद साहब खे अर्ज़ कंदुसि त साईं अताउर रहमान खे अजरक पाराए। उन खां बाद में साईं हाफ़िज़ अहमद खान साहब जन मोहतरम जनाब कादिरदार शख़्स साहिबन खे सिंध जी सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पाराए। काफ़ी असांजा दोस्त ऐं साईं हाफ़िज़ साहिब खे मौलाना ज़हूर अहमद बिरोही साहिबन खे अजरक पाराए। उन खां बाद साईं कारी इसरार अहमद शाह साहिबन खे अजरक जो तोहफ़ो पाराए। साईं कारी इसरार अहमद शाहानी साहिब। हाफ़िज़ सागर साहब जन की गुज़ारिश आहे त मोहतरम जनाब कलीमुल्लाह साहब जन खे अजरक जो तोहफ़ो पाराए। साईं हाफ़िज़ साहब जन की गुज़ारिश आहे त भाऊ फिदा हुसैन फुलफुल साहब जन खे अजरक जो तोहफ़ो पाराए। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो भाउ साईं शाइर आहे सुगड़ा पाण अॻ में अजरक पाए आयो आहे। अलाए ख़बर पक न हुयसि अलाए न पाराईंदा तंहिंजे करे मां अजरक पाई थो वञा। वॾी महिरबानी असां तव्हांजे लाइ अजरक रखियोसीं पर कमु साईं मुंहिंजो वालिद साहब बि आयो आहे उहे बि शाइरनि सुगड़नि। मां साईं हाफ़िज़ साहब जन खे गुज़ारिश थो कयां त वालिद मुहतरम फैज़ मोहम्मद सियाल साहब जन खे सिंध जो सूखड़ो अजरक पाराए। चंगी तरह बारमड़ी में भी क्या नाथ न दे तकलीफ पासे लोडे ना सही है साहब ये वहां किते माशाअल्लाह अल्लाह तआला के वधाए असांजी लाइ असासो आयो अल्हम्दुलिल्लाह 50 साल तव्हां हम नात गायो अल्लाह अल्लाह जे रसूल जे सना सामो दोस्त भी वेठा आहिनि जेकॾहिं पर नात थी वञे वहां जी त ॾाढी महिरबानी।
त खो के जेकॾहिं मोहम्मदी कचहरी तिलावत थी वञे त उहो अञा भलो थींदो ऐं कारी मोहम्मद फारूक असांजो शाइर बि आहे भली तिलावत बि कंदो जेकॾहिं इहा माइक ॾींदो साईं जी तिलावत ॿुधी करे ज़रूरु हासिलु कंदासीं